अवां नालो ॿुधो हूंदो मौलाना अब्दुल रहमान जामी। बुज़ुर्गनि जा किताब लिखियल आहिनि। मदरसनि में उनजो हिकिड़ो किताब आहे जामी। पुछंदा आहिनि उस्ताद भाई जामी पढ़ी अथई? माना इहो ॾुखियो किताबु आहे, जंहिंजे लाइ हिकिड़ो फारसीअ में मक़ूलो आहे त जामी खांद बाक़ी चिमांद। जामी पढ़ियो बाक़ी छा आहे। आई सम्झ में ॻाल्हि? हाणे वरी हिकिड़ो टोलो निकितो आहे, बाबा ठीकु आहे तव्हां हुसैनी त आहियो, इमाम हुसैन अली मक़ाम जी मोहबत रखो भली, न्याज़ बि कयो, सबीलूं बि कयो, पर यज़ीद ते लानत न कयो। हिकिड़ो तबिक़ो वरी अहिड़े नमूने जो अथव, जॾहिं क़ुर पाक में कूड़े ते बि लानत आहे, ज़ालिम ते बि लानत आहे। अब सम्झो था न? सम्झूं त जीअं सुभाणे कंहिंखे जवाबु ॾेई सघूं। जेकॾहिं को असांखे मुंहुं मिठड़ो करे, अबा हुज़ूर ते कलमो पढ़ंदड़ हो यज़ीद, तव्हां भली इमाम हुसैन अली मक़ाम सां मोहबत रखो। हाणे पहिरियों ॾाको असांखे यज़ीद सां मोहबत रखण जो सेखारनि था, पोइ वरी ॿी ॻाल्हि यज़ीद ई कंदा त पोइ हीअ बि मञो था हुनजी। बाबा जे को ज़ालिम आहे हुनजो कलमो ई न आहे, कलमो न आहे त हिंदू जेके निमाज़ पढ़ंदो त निमाज़ बदली जा। अलाह जे रसूल इहो फरमायो त हुसैनी किरदार सां निमाज़ नथा पढ़ो, इहा बि ॼण तव्हां वर्ज़िश था कयो। जीअं इमाम हुसैन अली मक़ाम जन सिर ॾिनो, असांखे उन हिसाब सां ज़िंदगी गुज़ारी आहे। त मां हिकिड़ो मसइलो अव्हांखे ॿुधायां त उहे मिठड़ा मुंहं में मिठड़ा छा था चवनि त यज़ीद ते लानत न कयो। कलमो पढ़ंदो, निमाज़ पढ़ंदो, कलमो निमाज़ त अलाह अलाह रसूल जी मोहबत सां आहे न, भुलिजो छा में था। वरी जे बसेर ॿ मन अन जा ॾियनि ओधर ते त वरी उन्हनि जा थी वञो। मौलाना रूमी फरमायो आहे त जॾहिं बिशनी चोर ठग जॾहिं ज़ाहिर थी पिया त पोइ छा कयो न, पोइ उन्हनि वरी ॾाढियूं रखराइण शुरू कयूं जीअं लिकी वञूं। इन जे करे दीन इस्लाम खे धोखे ॾियण लाइ हज़ार सूरतूं पैदा थी वयूं। पर असां रुगो थोरो अकुल हलाईंदासीं न त बि असांखे को कोन मुझाईंदो। अकुल में नथा लॻायूं रुगो पराइनि ॻाल्हियुनि ते। मालूम कयुमि त हिकिड़ो टोलो वरी इहो निकितो आहे, मुंझाए थो विझे, कंहिंखे मुंझाए थो विझे, आम माण्हू वीचारा साथ रहंदी। अबा ॾोह जो कयो अथनि, ॾोह थियो, ज़ालिम आहे, अहिड़ो आहे, बदमाश आहे, लानत न कयो। माना जीअं यज़ीद जे थोरो दोस्तीअ जे लड़ीअ वारे पासे ते वञनि त ईमान वञे न। जीअं को जो खून करे अबा आम अल्लाह से तो फरमाए त के बेगुनाह जो रतो धरतीअ ते टेपो नथो किरे त मुंहिंजो अर्श ई चुंबी थो वञे, अर्श ॾकी थो वञे। हे इंसान खे बेगुनाह मारे थो। अब इहो त इमाम हुसैन वारो करबला मैदान में त नथो मारे न, त उहो ग़रीब जेकॾहिं घर में मरे थो त उनजो खून जो बि क़दुरु अलाह सुब्हानो ताला वटि केतिरो आहे। त मौलाना जामी उहो जो हज ते वञनि पिया, इशारो थियो उन काफ़िले जे वॾे खे त अब्दुल रहमान जंहिंजो नालो आहे इनखे मोटायो। वो आशिक़े रसूल ॾाढो रुनो। तव्हां त हुननि खे इराद कई त हाणे हीअं कयो कि जानवर जी खल में मूंखे लिकायो, पोइ सरहद टपायो जीअं मूंखे सुञाणनि न। असुल त रोक ॿी, आख़िरकार वरी बि हुनखे इशारो थियो त हिन रूप में अचे थो, इनखे मोटायो। ॾाढो रुनो। राति जो आकायदो जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़्वाब में फरमायुसि त ए जामी तूं असांखे प्यारो आहे, आशिक़ अहिड़ो आहे
जो मुझे रोज़े ते अचे जेकॾहिं मूंखे अस्सलाम अलैकुम चई न असांखे ॿाहिरि निकिरी तोखे हथ मिलाइणो पवंदो जेको ख़ुदा जो कानून न आहे क़यामत थी वेंदी उहो मौलाना अब्दुल रहीम जामी जी मां ॻाल्हि थो कयां जे पढ़ियल जे हिसाब सां त ईअं सम्झो त उन हिकिड़े असांजे मदरसनि में पढ़ाई थी वञे त उहो एॾो ॾुखियो किताबु आहे जो उन हिक किताब लाइ इहो ई मिसाल ॾींदा आहिनि त जामी खांद बाक़ी जिमात जामी जो पढ़ियो त बाक़ी छा रहाई सम्झो था न ॻाल्हि खे उन मौलाना अब्दुल रहमान जामी मिर्ज़ा हुसैन उन जो मुरीद हुयो उन वक़्त जो मौलाना हुयो हिकिड़ो मज़ीद नालो हुओ मज़ीद मीम से ये दाल उन को पुछी त मौलाना साहब अब उन वक़्त आलम बि त आलम हूंदा न मौलाना मज़ीद यज़ीद ते लानत कजे या न कजे ये विच हलंदा था अचनि अलबेत दुश्मन बि हलंदा था अचनि पर अलबेत जे मथां जानी क़ुर्बान कंदड़ बि हलंदा था अचनि यज़ीदी किरदार बि हले थो त हुसैनी किरदार बि हले थो सुभान अल्लाह त मौलाना मज़ीद इहो जवाबु ॾिनोसि उन मिर्ज़ा हुसैन खे जेको बादशाह बि उन वक़्तु हुयो ऐं मौलाना जामीअ जो मुरीद हुयो मौलाना मज़ीद हुनखे चयो त लानत न कजे किबले खे वञे थो निमाज़ पढ़े थो अरे जंहिंजे सदके किबलो मिलियो आकाए तो जा हज़रत अबू हुरैरा रिवायत था फरमाइनि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थी बीठा हा इमाम हुसैन आली मक़ाम जो आयो साईं जे पेरनि जे मथां नंढड़ा पेर रखी असां डिॼी वियासीं त आहे त आका जो बचिड़ो पर अल्लाह जा रसूल उन्हनि जे पेरनि जे मथां पेर उहे पेर जो मेराज वारी राति जिब्राइल अमीन खे अल्लाह से फरमाए जिब्राइल तू आका खे वठी अच मेराज ते पर ईअं सॾ न कजां क़ुर पाक में बि हुकुम आहे उहे जेके न वफ़द वारा जे साईं जे दर ते बि सॾ पिया कनि अब सॾ जो कनि त ॾोह ॾियो या पर अल्लाह जे फरमाए इन लज़ीन युनादूनक मिन वराइल हुजरात अक्सरहुम ला यक़िलून वलो अन्नहुम सबरू हत्ता तख़रुज इलैहिम लकान खैर लहुम वो जेको वफ़द आयो नजरान जो मदीने पाक में साईं जे घर जे ॿाहिरों हुजरे जे ॿाहिरों सॾ पिया कनि अब सॾ पिया कनि त ॾोह त न हुयो न अल्लाह साईं इहो बि बर्दाश्त न कयो क़ुर पाक जा लफ़्ज़ आहिनि सूरह हुजरात में त जेके सॾनि था हुज़ूर खे हुजरे जे ॿाहिरों इहे बेवकूफ़ आहिनि जेके सॾ था कनि उहे बेवकूफ़ आहिनि अबा जेके उन बचन खे शहीद कंदा जेको उन ज़ात खे पाण जहिड़ो सम्झंदा अबा उहे केरु तॾहिं बुज़ुर्गनि लिखियो आहे त ख़ुदा जब दीन लेता है हिमाकत आ ही जाती है दीन जॾहिं अलाह खसींदो आहे न त हिमाकत ईंदी आहे पोइ ॾाढी बि ठुट जहिड़ी हूंदसि मस्जिद मां बि न निकिरंदो जे यज़ीदी उन वक़्त में निमाज़ूं त पढ़नि पिया न यज़ीद खे बि ॾाढी हुई त अल्लाह तव्हां असांखे तोहफ़ी ॾे मोहबी सुनत आहे असां ॾाढ़ीअ सां मोहबत रखूं पर कहिड़ी ॾाढ़ी जेका हुसैनी ॾाढ़ी हुजे सुभान अल्लाह जो हुन पंहिंजे आशिक़नि खे इमाम हुसैन आली मक़ाम सुञाणे निमाज़ उहा पढ़ूं जेका इमाम हुसैन आली मक़ाम जन ख़ुदा जे ख़ौफ़ कयूं सजदो हिकिड़ो बि कज़ा न कयूं बाक़ी जेका ॿी निमाज़ पढ़ी निकिरण खां पोइ होड़ा जो होड़ा इहो त यज़ीदी कंदा असांजो ॾोह न आहे असां तोखे न मारियोसीं यज़ीद पछाड़ी में चइबो त मां तव्हांखे ईअं चयो छा मालूम थियो त निमाज़ूं पढ़ी तिलावतूं बि कनि पिया कूड़ पिया हणनि होॾे निमाज़ बि हले पई तिलावत बि हले पई सब्र बि हुयो त ख़ुदा जो ख़ौफ़ बि हुयो हिते ई असां सम्झी सघूं था त उन मिर्ज़ा हुसैन
मौलाना अब्दुल रहमान जामी के अर्ज कयो त साईं ईंच में गोयल छा थो चए ॿुधो था न त मौलाना जामी फरमायो सद हज़ारा लानत बर यजीद वद सद 100 लानत बर मजीद लख लानत हुजे यजीद ते ऐं 100 लानत हुजे हिन मौलाना मजीद ते जेको चए थो त यजीद ते लानत न कयो। हाणे अञा सम्झण जे लाइ हिकिड़ो तरीक़ो इहो क़ुर पाक में लिखियल आहे लानतुल्लाह अलल काज़िबीन अबा कूड़े ते खुदा जी लानत न यजीद रुगो कूड़ो हेड़ो ज़ुल्म कयईं अञा बि असांजो हुनजे लानत करण में शक कयो त मौलाना अब्दुल रहमान अबा असांजो इल्मु बि ओॾो न अकुल बि न रूहानियत बि न उन छा फरमायो उन इहो फरमायो सवले वरी लफ़्ज़नि में जेको यजीद ते लानत न करे उन ते बि लानत आहे ऐं तव्हां असां सवलो सम्झूं इहो त लानत त कूड़े ते बि आहे लानतुल्लाह अल ज़ालिमीन क़ुर पाक में ज़ालिमनि ते बि लानत आहे पोइ यजीद कूड़नि जो सरदार हो ज़ालिमनि जो बि सरदार हो यजीद जहिड़ो कूड़ो ऐं ज़ालिम त थी नथो सघे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे सचो हुसैनी बणाए। ॾाढो महूब जे बचड़नि जो इश्क दुनिया में आहे पर अहिड़ो इश्क हिकिड़ो अची थो वञे ॿियो को झटको हणी जीअं न चवनि था त यजीद ते लानत न कयो अहिड़ा वरी ॿिए झटका हणी असांखे वरी उनजे आशिक़नि खे जी गिला था कराइनि था त जी उहे महूब जा बचड़ा बि असांखे मोहींदड़ आहिनि तव्हां असांजो अदब रखो पिया वरी असांजे आशिक़नि खे गालियूं पिया ॾियो क़यामत जे ॾींहुं अलाह से असांखे हुसैनी किरदार जो पुछंदो ज़रूरु पर 1400 साल आका जे दौर में जेके ॻाल्हियूं थियूं जेके असांजे अबनि ॾाॾनि न थियूं उन जी त ॻाल्हियूं कोन पुछंदो कलमे जी ॻाल्हि पुछंदो कलमे वारे जी ॻाल्हि पुछंदो अब असां ॿियनि जे मथां कलमो पढ़ियो आहे छा तोड़ी असां बि हुजे न पढ़ियो आहे न असांजो सुवालु थींदो कलमे जो ऐं क़बर में सुवालु कहिड़ो थींदो मां कुंत तक़ूलु फी हक़ हाज़र रजुल तूं हिन मर्द जे बारे में छा चवंदो हे मस्जिदनि में बि मिंबरनि ते बि छा चवंदे त असां जहिड़ो आहे अब जेकॾहिं क़बर में सुवाल बि थींदो छाजो त तूं हुज़ूर जे बारे में छा चवंदे ऑटोमेटिक इन में इहो लिखियल ॻाल्हि आहे त हुज़ूर जे बारे में छा चवंदे ऐं हुज़ूर जे बचड़नि जे बारे में छा बकंदे ॿियो असांजो सुवालु थोरे ई थींदो असांजे दौर में न हुयासीं असां उन्हनि जूं ॻाल्हियुनि जो कंदासीं त इहा गिला थी पवंदी अब हे आरी जा शहर आहे जेकॾहिं असांखे ॻाल्हि कनि था माण्हू त फलाणा माण्हू हिन शहर में हुया असां ॼावल न आहियूं हाणे उन्हनि जी ॻाल्हि जो कंदासीं त हेड़ा हेड़ा कंहिंजे चवण ते हिन चयो हुन चयो हुन चयो इहो अकुल आहे को इन करे हुसैनी मुहबत रखी जेकॾहिं असां अहिड़ियूं छा उलमाए सुई कोन्हनि अहिड़ा आलम कोन्हनि जेके ग़लति लिखनि इन जे करे असां इहो ज़हन रखूं त असां माज़ीअ वारी ॻाल्हियुनि खे छो था वठूं अब सम्झो था न ॻाल्हि इहो ई मिसाल मां तव्हां अर्ज़ु कयो त हिन इलियासपुर में हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो आहे तव्हां असां ॼावल न आहियूं मिसाल हाणे जो को चए त अहिड़ो हुयो असां चई सघूं था अहिड़ो हुयो जे हा कंदासीं त गिला में शुमार थींदासीं न असां ॾिठो सिंधीअ में पा ॻोल्हींदा आहिनि त कननि ॿुधीअ ते त इतबार न कजे पर अखियुनि ॾिठीअ ते बि वीचार कजे केॾो असांखे सुहिणो अख़लाक सेखारे वियो आहे इन करे असां ईअं चऊं त जेको हुसैन सां हुयो उहो हुसैनी आहे क़यामत जे ॾींहुं अछाकारा सभु पर्दा ज़ाहिर थींदा त यज़ीदी केरु हो हुसैनी केरु हो त इमाम हुसैन आली मक़ाम जी मुहबत जंहिं मुहबत में असां वेठा आहियूं मां सम्झां थो पियो केतिरा माण्हू वेठा आहिनि 10-12 पदर त असांजा तालिब आहिनि बाक़ी 10 पदर पाड़े जा आहिनि के शहर जा आहिनि यकीन रखो इहे थोरा न आहिनि अलाह वटि घणा आहिनि
असां उन्हनि जे लाइ बि दुआ घुरंदासीं जेके वीचारा ख़ुशीअ खां या मजबूरीअ खां न अची सघिया महफ़िल में, घर में ॿुधनि था ऐं इमाम हुसैन आली मक़ाम जी तारीफ़ उन्हनि खे घर वेठे दिलि में जेकॾहिं वञे थी त उहे बि असां सां ॼण शरीक आहिनि। अलाह तबारक ताला तव्हां सां सभिनि जा बेड़ा पार फरमाईंदो। 12 महीने में ही यादगिरो अचे थो, इहो त मल्हायूं था, पर हर ॾींहं में हुसैनी किरदार खे निभायूं। सुभान अल्लाह। ऐं अलाह में कामिल यकीन रखूं। अलाह में कामिल यकीन रखंदासीं, यकीन रखो त पोइ असां में फ़साद बि न हूंदो। फ़साद थींदो, पर जॾहिं इमाम हुसैन आली मक़ाम जे एतिरनि बचनि जे क़ुर्बान थियण खां पोइ उनजो सबुर ॾिसंदासीं ऐं असां हुसैनी थी सबुर कंदासीं, यकीन रखो त सब्र जो फल मिठो बि आहे। ऐं अलाह सां इहो ई फरमायो, इन अल्लाह मा साबिरीन, अलाह सब्र वारनि सां गॾु आहे। अलाह तबारक व तआला तव्हां असांखे सचो पको हुसैनी बणाए, महबूब जो आशिक़ बणाए, महबूब जे हुकुम ते हलाए, उनजी मोहबत रखे। ऐं अलाह तबारक ताला असांखे हिननि भलनि ॾींहंनि में रबिउल अव्वल हुजे, मुहर्रम शरीफ़ हुजे, रमज़ान हुजे, बदरी शहबान हुजे, उन्हनि जे ॾींहंनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उन्हनि मल्हाइण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। यकीन रखो, जंहिं पारे में क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, जंहिं पारे में महबूब जी नात हलंदी आहे, उन पारे ॻोठ जे मथो ई रहमत हूंदी आहे। अलाह ताला तव्हां सां अचण ऐं वेहण क़बूल फरमाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह। मुस्तफा जाने रहमत पहला हो सलाम, शमए बज़ में हिदायत पहला हो सलाम, शमए बज़ में हिदायत पहला हो सलाम, शमए बज़ में हिदायत पहला हो सलाम। चेहरा है मुस्तफा असल कुरान है, चेहरा है मुस्तफा असल कुरान है, आशिकों की तिलावत पहला हो सलाम, मुस्तफा जाने रहमत पहला हो सलाम, शमए बज़ में हिदायत पहला हो सलाम। तैयबा ताहिरा फातिमा ज़ाहिदा, तैयबा ताहिरा फातिमा ज़ाहिदा, यानी खातून जन्नत पहला हो सलाम, शमए बज़ में हिदायत पहला हो सलाम, मुस्तफा जाने रहमत पहला हो सलाम। वो हमारा नबी हम उनकी उम्मती, वो हमारा नबी हम उनके उम्मती, उम्मती तेरी किस्मत पहला हो सलाम, मुस्तफा जाने रहमत पहला हो सलाम, शमए बज़ में हिदायत पहला हो सलाम। वस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्लाह आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीना मौलाना मुहम्मद व सय्यिदना मुहम्मद व सल्लल्लाहु अलैहि रब्बिल मुकीमस सलात व ज़ुर्रियती रब्बना तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया वल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। आमीन। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। आमीन। ला तक़नतु मिन रहमतिल्लाह
इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। आमीन। या अल्लाह तुगवास पंहिंजे तौहीद हिकिड़ाईअ जो, तुगवास पंहिंजे कामिल सिफ़ात जो, तुगवास अंबिया अलैहिस्सलाम जी अज़मत जो, तुगवास पंतन पाक जी अज़मत जो, तुगवास बतूल शान जी अज़मत जो, तुगवास अहल बैत किराम जी अज़मत जो, तुगवास असहाबे किराम जी अज़मत जो, तुगवास करबला जे शहीदन जे पाक खून जो, उन अज़ीम मक़सद जो नबी सोने सॼी उम्मत खे जहन्नम जे अज़ाब खां बचाईंदे, क़ब्र जे अज़ाब खां बचाईंदे, सकरात जे अज़ाब खां बचाईंदे, मोहम्मद सॼी उम्मत खे ॿई जहान सुहिणा फरमाईंदे, सगीरा कबीरा गुनाह तो माफ़ फरमाईंदे, असांजे हालत रहम फरमाईंदे, ईमान खे कामिल सिहत अता फरमाईंदे, हलाल तय्यब औलाद अता फरमाईंदे, औलाद खे नेक साल औलाद अता फरमाईंदे, असांजे हालत रहम फरमाईंदे, ॿई जहान सुहिणा फरमाईंदे। गोली आहियां वो गंदी आहियां, वो मेरी आहियां वो मंदी आहियां, जहिड़ी आहियां वो तगड़ी आहियां, बेशक मछड़ा मालिक तुंहिंजे बदकार बंदी आहियां, ॾेई मेड़ मिठड़ो मोहम्मद तुझे परचान आई आहियां, ॾेई मेड़ करबला जा शहीद तुझे परचान आई आहियां। धक जमेड़ा ढोलना ए बन खोलना, नगड़ा निमाणींदा जीवी तिवें पालना, इन्नल्लाह मलाइकतहू युसल्लून अलन नबी आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व सहाबी व वलदिहि व वालिदिहि व ज़ुर्रिय्यतिहि अजमईन बारक वस्सलाम आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। रे शबू मुके चला ओ समन उमर